सखर मां सां ख़बर शेयर कंदा हलूं। रिपोर्ट कर रहा है हफ़ीज़ लाशारी। चीफ कमिश्नर FBR सखर ज़ईम अब्बास चयो आहे त टैक्स की अदायगी क़ौमी फरीज़ो आहे जेको हुकूमत ऐं FBR पारां नंढनि वापारियुनि खे टैक्स मसइलनि खां छुटकारो ॾियारण जे लाइ हिकु आसान ऐं सादो टैक्स निज़ाम मुतारिफ़ करायो वियो आहे त जीअं हर दुकानदार आसानी सां टैक्स अदा करे ऐं मुल्की तरक़ी ख़ुशहाली में पंहिंजो किरदारु अदा करे सघे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन पंहिंजे ऑफिस में मरकज़ी तंज़ीम ताजरान पाकिस्तान जे नायब सदर ऐं सखर स्मॉल ट्रेडर्स जे सदर हाजी मोहम्मद जावेद मेमण ऐं ॿियनि उहिदेदारनि सां आसान ऐं सादी टैक्स स्कीम मुतारिफ़ कराइण ऐं नंढनि वापारियुनि खे आगाही ॾियण जे लाइ मुनक़िद कयल इजलास जे दौरान ॻाल्हि ॿोल कंदे चयो। उन मौक़े ते सखर स्मॉल ट्रेडर्स जो जनरल सेक्रेटरी मोहम्मद आमिर फारूकी, सीनियर नायब सदर खुर्शीद अहमद मीरानी, नायब सदर हाजी रईस कुरैशी, डॉक्टर सईद अहमान, अली मेमण समेत ॿिया मौजूद हुआ। इजलास के खिताब कंदे चीफ कमिश्नर ज़ईम अब्बास जो वधीक चवणो हो त हुकूमत ऐं नंढनि वापारियुनि जी डिघी मुशावरत खां पोइ मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो आसान टैक्स स्कीम मुतारिफ़ कराई वई आहे। अहिड़ी तरह सोनवारनि ऐं ॿियो कारोबार कंदड़नि वापारियुनि जे लाइ बि आसान टैक्स स्कीम मुतारिफ़ कराई वञे त जीअं वापारी आसानी सां टैक्स अदा करे सघनि।